अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, मैरिज किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार बीफ कोफ्तनि जी रेसिपी। ही कोफ्ता ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु चॉपर में असां विझूं था 1 कप जे क़रीब कटियल बसर, हेलोपिनो विझूं था 1 अदद। अगरि तव्हां वटि हेलोपिनो मौजूदु न आहे त तव्हां 2 खां 3 अदद सावा मिर्च विझी सघो था। सावा मिर्च विझण खां पोइ चङी तरह सां चॉप कयूं था। ऐं हाणे असां वटि हिते आहे वॾे गोश्त जो कीमो 600 ग्राम्स, चणनि जो पाउडर आहे 5 खां 6 टेबल स्पून, चणनि जो पाउडर एड करण खां पोइ हाणे विझूं था लूणु 1 टीस्पून, हेड 1/2 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, अदरक जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, थूम जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, ऐं गरम मसालनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, वाइट पेपर पाउडर आहे 1 टीस्पून, 1 अदद अंडो विझूं था, ऐं हाणे सभिनि शयुनि खे चङी तरह सां चॉप कयूं था। विझूं था सावा धाणा 1 कप, ऐं हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां चॉप कयो आहे। हाणे असां कीमे जे मिक्सर खे विझूं था हिकु प्याले में, ऐं पंहिंजे हथनि खे थोरो आलो कयो आहे, ऐं हाणे कोफ्ता ठाहे छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां कीमे जा कोफ्ता ठाहिण खां पोइ फ्राइंग पैन में तेल विझूं था 1 कप। तेल जीअं गरम थियो आहे त हाणे असां कोफ्तनि खे लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। फ्रेंड्स, असां लाइट गोल्डन थियण ताईं कोफ्तनि खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। कोफ्ता तैयार थी चुका आहिनि त असां हिकु साइड ते रखूं था। हाणे हिकु ॿियो फ्राइंग पैन खयो आहे, ऐं फ्राइंग पैन में तेल विझूं था 1 कप, नंढा कोटा विझूं था 3 अदद, लौंग विझूं था 4 खां 5 अदद, जीरो विझूं था 1 टेबल स्पून, ऐं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। हाणे विझूं था बसर जो पेस्ट 2 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां पेस्ट ठाहे छॾियो आहे, ऐं पेस्ट विझण खां पोइ तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ लाइट ब्राउन थियण ताईं बसर खे फ्राई कंदासीं। बसर फ्राई करे छॾियो आहे। हाणे विझूं था थूम जो पेस्ट 1 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून,
मिक्स कयूं था। ऐं हाणे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 1 खां 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था टमेटो प्यूरी। 3 अदद विचोली साइज़ जा टमाटा खणी असां पीसे छॾिया आहिनि। टमेटो प्यूरी विझण खां पोइ 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था सुको धनिया जो पाउडर 1 टेबल स्पून, लूण विझूं था 1/2 टेबल स्पून, हैड विझूं था 1/2 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टेबल स्पून। ऐं हाणे मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे असां विझूं था कोरमा मसालो 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। कोरमा मसालो विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे विझूं था पाणी 3 खां 4 टेबल स्पून। दही विझूं था 1 कप ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते कोफ्तनि जे मसाले खे पचायो आहे। हाणे विझूं था फ्राइड थियल कोफ्ता ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां पाणी विझंदासीं 2 कप्स। पाणी विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां कोफ्तनि खे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे असांजा मज़ेदार बीफ कोफ्ता सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। असां गार्निश कयूं था सावा धाणनि सां ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी त ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।